सिंध समेत समूरे मुल्क में पहिरीं डिजिटल आदमशुमारी शुरू थी वई आहे। 10 वरहनि जे मुक़रर वक़्त खां 5 साल अॻु शुरू थींदड़ आदमशुमारी 1 महीने ताईं जारी रहंदी। डिजिटल आदमशुमारी तहत हर स्ट्रक्चर जे जियो टैगिंग थींदी। घरनि तोड़े माण्हुनि जी ॻणप जो समूरो रिकॉर्ड रोज़ाने बुनियाद ते ख़ुदकार निज़ाम ज़रिए महफ़ूज़ कयो वेंदो। घर घर पहुचंदड़ ॻणप अमलो पंहिंजे टैबलेट्स में सॉफ्टवेयर ज़रिए सवालनि जा जवाब दाख़िल कंदो। कराची समेत सिंध जे 30 ज़िलनि में 43,838 सेंसस ब्लॉक्स क़ाइमु कया विया। सिंध जूं कॉम्परस जमातूं ऐं MQM पाकिस्तान डिजिटल आदमशुमारी ते ख़दशा ज़ाहिर करे चुकियूं आहिनि। सिंध में पहिरीं ॾींहुं डिजिटल आदमशुमारी जो अमल रोलड़े जो शिकार थी वियो आहे। केतिरनि ई शहरनि में अमले पारां सामान ऐं ॿिया वसीला न मिलण जूं शिकायतूं। अक्सर इलाइक़नि में इंटरनेट जी सहूलियत न हुअण या घटि स्पीड ऐं सिग्नल्स जे कम न करण जूं दाहूं कयूं वयूं। मेहड़ में आदमशुमारी अमले खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञण लाइ ट्रांसपोर्ट न मिली सघी। फैज़गंज, सालेपत ऐं उमरकोट में डिवाइसिस ते सिग्नल ई न अचणु लॻो। घोटकी, जैफ़माबाद ऐं ॿियनि शहरनि में आदमशुमारी अमले जा डिवाइसिस बंदि पियल आहिनि।